असांजे मुआसी सफ़र में वो साथी असांजे मुआसी सफ़र में। डॉक्टर नबी बख्श खान बलोच सिंध जी ज़रखेज़ मिट्टीअ मां जनम वठंदड़ उहो इंसान हो जंहिं समूरी ज़िंदगी महिनत वसीले पंहिंजे कम खे उहो मुक़ाम ॾियारियो जंहिंजो तसवुरु कंदे महसूसु थींदो आहे त इहो ग़ैर मामूली कमु कंहिं हिकु इंसान खां कीअं मुमकिन थी सघियो हूंदो। तहक़ीक़, तइलीम, ॿोली, अदब ऐं लतीफ़ियात सां संदसि दिलचस्पी न फ़क़ति पंहिंजे ज़ात खे आला मक़ाम ताईं पहुचायो पर सिंध धरती जे हर दफ़न थियल अमल मोतीअ खे मिटीअ जे तहनि मां ॻोल्हे उनखे किताबनि ऐं मक़ालनि जी सूरत में दुनिया जे साम्हूं निर्वार पिणु कयो। इन ग़ैर मामूली शख़्स डॉक्टर नबी बख्श खान बलोच जो जनम 16 दिसंबर 1917 ईस्वी में सिंध जे क़दीम माग मंसूर यानी ब्राह्मणाबाद जे वेझो ॻोठ जफ़र खान लगारी तहलके सिंजोरे ज़िले सांगड़ में थियो। नंढड़ो नबी बख्श अञा 6 महीननि जो ई मस हो त संदसि वालिद अली मोहम्मद ख़ान हिन जहान मां लाॾाणो करे वियो। वफ़ात वक़्तु नंढड़े नबी बख्श जे पीउ पंहिंजे भाउ खे वसियत कई त मुंहिंजे पुट खे पढ़ाइजो। इन खां पोइ संदसि परवरिश, तइलीम ऐं सार संभाल जी ज़िम्मेवारी चाचे वली मोहम्मद ख़ान निभाई जंहिं पंहिंजे मरहूम भाउ जी वसियत खे मान ॾींदे हिन नंढड़े बालक खे इब्तिदाई तइलीम ॾियारण लाइ 1924 ईस्वी धारे ॻोठ पले खान लेगारी जे प्राइमरी स्कूल में दाख़िल करायो। स्कूल ताईं 1 किलोमीटर जो फ़ासिलो हीउ नंढड़ो ॿारु रोज़ाना पैदल तय कंदो हो। सादगी वारी ज़िंदगी गुज़ारींदड़ इन ख़ानदान जो नंढड़ो ॿारु सर्दियुनि जे सख़्तियुनि खे बर्दाश्त कंदे दिलि लॻाए पढ़ियो ऐं पंहिंजे तइलीम जो सफ़र जारी रखियो। 5 दर्जा पास करण खां पोइ 1 साल देह बावी सिंजोरे तहलके में मौजूदु स्कूल में अंग्रेज़ी पढ़ियो। बाद में खेसि 1929 ईस्वी में नौशहर फ़िरोज़ जे मशहूरु मदरसे हाई स्कूल में वधीक तइलीम लाइ दाख़िल कयो वियो ऐं उते बोर्डिंग हाउस में रहियो। मदरसे जी तइलीम खेसि अॻिते जी इल्मी तोड़े अमली ज़िंदगी जी जदोजहद लाइ तयारु कयो। आख़िर 1936 में बम्बई यूनिवर्सिटी जी निगरानी में थींदड़ मैट्रिक जो इम्तिहान हैदराबाद जे होम स्टेट हॉल में ॾिनाई ऐं सिंध जे मुसलमान शागिर्दनि मां ॿियो नंबर आयो। कॉलेज जी तइलीम लाइ पहिरियां ई BJ सिंध कॉलेज कराची ऐं पोइ बहाउद्दीन कॉलेज जूनागढ़ में दाख़िला वरिताईं। 1941 ईस्वी में बम्बई यूनिवर्सिटी जो BA ऑनर्स जो इम्तिहान फर्स्ट डिवीज़न 3 पोज़ीशन में पास कयाईं। 1943 में मुस्लिम यूनिवर्सिटी अलीगढ़ मां MA जो इम्तिहान फर्स्ट डिवीज़न फर्स्ट पोज़ीशन में पास करे साॻिए ई साल मुस्लिम यूनिवर्सिटी अलीगढ़ मां लॉ जो इम्तिहान फर्स्ट डिवीज़न में पास कयाईं। आला तालीम लाइ 1947 में कोलंबिया यूनिवर्सिटी न्यूयॉर्क वियो जिते MA एजुकेशन ऐं 1949 में साॻी यूनिवर्सिटी मां प्रोग्राम टीचर एजुकेशन फॉर द न्यू स्टेट ऑफ पाकिस्तान जे मौज़ू ते D.Litt जी डिग्री हासिलु कयाईं। डॉक्टरेट जी डिग्री दौरान डॉक्टर नबी बख्श खान बलोच खे पाकिस्तान तरफ़ां 10 हफ़्तनि लाइ यूनाइटेड नेशंस में इंटर्नशिप प्रोग्राम लाइ नुमाइंदो करे मोकिलियो वियो। इन करे PhD जी डिग्री मिलण खां पोइ डॉक्टर बलोच खे यकदम अक़वाम मुत्तहिदा में नौकरी जी आश पिणु थी पर डॉक्टर साहिब पंहिंजे नए आज़ाद थियल मुल्क पाकिस्तान में रही उन जी ख़िदमत करण लाइ उन आछ खे क़बूल न कयो। डॉक्टर नबी बख्श खान बलोच पंहिंजी आला तालीम मुकमिल करण खां पोइ मुख़्तलिफ़ सरकारी मनसबनि ते फ़ाइज़ रहियो। हर उहिदे ते निहायती सचाई, ईमानदारी ऐं जफ़ाकशी सां कमु करे पंहिंजो पाण महिराया आहिनि। 1950 ईस्वी धारे इंफॉर्मेशन ऐं ब्रॉडकास्टिंग डिवीज़न में ऑफिसर बकार ख़ासि मुक़ररु थियो। उन बैदि मरकज़ी सर्विस कमीशन ज़रिए दमश्क जे पाकिस्तानी सिफ़ारतखाने में तहलकात आमा शोबे में ऑफिसर मुक़ररु थियो पर अलामा आया काज़ी जे चवण ते दमश्क जे सिफ़ारिशखाने वारी नौकरी तां इस्तीफ़ा ॾेई सेप्टेंबर 1951 ईस्वी में सिंध यूनिवर्सिटी जे तइलीम वारे शोबे में प्रोफेसर मुक़ररु थियो। पाण 1958 ताईं इन शोबे जो सरबराह रहियो। दिसंबर 1973 में सिंध यूनिवर्सिटीअ जो वाइस चांसलर मुक़ररु थियो ऐं उन ई साल
1973 में डॉक्टर बलोच के नेशनल एमिरेट प्रोफेसर जो दर्जो मिलियो। जनवरी 1976 ईस्वी ताईं सिंध यूनिवर्सिटी में ख़िदमतूं सरअंजाम ॾिनाई। 1976 में ई डॉक्टर बलोच के इस्लामाबाद में तैलीम वारी वज़ारत में शामिल थियण जी दावत ॾिनी वई। इन अरसे दौरान पाण फेडरल पब्लिक सर्विस कमीशन जो मेंबर बि रहियो। सेप्टेंबर 1977 खां मार्च 1979 ताईं वफ़ाक़ी वज़ारत सक़ाफ़त, आसार क़दीमा ऐं रांदियुनि जो सेक्रेटरी मुक़ररु थियो। 1979 में डॉक्टर बलोच क़ौमी इदारे बराए तहक़ीक़, तारीख़ व सक़ाफ़त जो डायरेक्टर मुक़ररु थियो। 1980 में इंटरनेशनल इस्लामिक यूनिवर्सिटी जो बानी वाइस चांसलर मुक़ररु थियो, जंहिं बैदि खेसि पाकिस्तान नेशनल हिजरा काउंसिल जो एडवाइज़र मुक़ररु कयो वियो, जिते हुन इस्लामी तहज़ीब जा 100 जग मशहूर किताब छपाइण जी रिथा तैयार कई ऐं कमु मुकमिल कयो। हू लाॻीतो 1983 खां 1989 ताईं नेशनल हिजरा काउंसिल इस्लामाबाद जो सलाहकार रहियो। 1991 में सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जो बानी चेयरमैन मुक़ररु थियो, जिते पाण सिंधी ॿोली जी सिख्या, ॿोली जे वाधारे ऐं ॿोली खे इस्तेमालु करण वग़ैरह बाबति तमामु घणो कमु कयो। 1993 में निगरान हुकूमत में तैलीम, ज़राअत ऐं झंगली जीवत खाते जो सूबाई वज़ीर रहियो। पाण आख़िरी वक़्त ताईं सिंध यूनिवर्सिटी ऐं ॿियनि इदारनि में सेनेट, एकेडमिक काउंसिल जो मेंबर ऐं सब्जेक्ट स्पेशलिस्ट रहियो ऐं इदारनि जी रहनुमाई कंदो रहियो। डॉक्टर बलोच तहक़ीक़ जे अमल में अॻुभरो रहियो। पाण पहिरियों आलम हो जंहिं सिंध खे मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते तमामु घणियूं शयूं ॾिनियूं, जिन जी सिंधी ॿोली, अदब ऐं क़ौम खे ज़रूरत हुई। डॉक्टर बलोच जी तहक़ीक़ बुनियादी हैसियत रखे थी। क्लासिकी अदब, शाह जे रिसाले जो मुस्तनद मतन, लोक अदब, सिंधी लुग़ात, सिंधी मौसीक़ी जी तारीख़, सिंधी ॿोली ऐं अदब जी जामे ऐं मुस्तनद तारीख़ वग़ैरह संदसि अहम कम आहिनि। डॉक्टर नबी बख्श बलोच केतिरनि ई मौज़ुअनि ते 100 खां वधीक किताब ऐं बेशुमार मक़ाला लिखिया। डॉक्टर बलोच साहिब लतीफ़ साईं जो वॾो पारखू हो। संदसि ज़िंदगी जो वॾो कारनामो शाह लतीफ़ जे कलाम ते थियल तहक़ीक़ खे 10 जुल्दनि में तयारु करणु आहे। बलोच साहिब जी ज़िंदगीअ जा 32 साल शाह साईं ते तहक़ीक़ कंदे गुज़रिया। इन अरसे जो निचोड़ शाह जे कलाम ते थियल तहक़ीक़ जा 10 जुल्द ऐं शाह जे कलाम जी लुग़त रोशनी आहे। डॉक्टर साहिब जे लिखियल किताबनि ऐं मौज़ुअनि जी हिकु डिघी फ़हरिस्त आहे। डॉक्टर बलोच जी इल्मी ख़िदमत हमेशह यादि रहंदी ऐं पढ़ंदड़ लाइ रहबरी जो किरदारु अदा कंदी रहंदी। डॉक्टर नबी बख्श बलोच साहिब खे संदसि मिसाली इल्मी ऐं तहक़ीक़ी कम ते मञता तौरु केतिरा ई एवार्ड मिलिया, जिन में तमग़े पाकिस्तान, सितारा क़ाइद आज़म, 1991 में एज़ाज़ कमाल जो एवार्ड हासिलु थियो, 2002 में सितारा इम्तियाज़ ऐं 2007 में कमाल फ़न एवार्ड ॾिनो वियो। खेसि ज़िंदगीअ जो आख़िरी एवार्ड हिलाल इम्तियाज़ मिलियो, जेको मुल्क जो आला तरीन सिविल एवार्ड आहे। सिंध यूनिवर्सिटी तरफ़ां मॉडल स्कूल ओल्ड कैंपस जो नालो संदनी नाले डॉक्टर N.A. बलोच मॉडल स्कूल सां मनसूब कयो वियो ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो हाल संदन नाले सां क़ाइमु आहे। सिंध सरकार पारां संदन नाले सां तहक़ीक़ी इदारो डॉक्टर N.A. बलोच इंस्टीट्यूट ऑफ हेरिटेज रिसर्च 2009 में क़ाइमु कयो। सिंध म्यूज़ियम हैदराबाद में कार्नर क़ाइमु कयो वियो। सिंधाला जी जामशोरे ऐं कैरिट कॉलेज लाड़काणे में बि संदन नाले जा कार्नर क़ाइमु कया विया। कयल कम जे एज़ाज़ तौरु संदन नाले सां इस्लामाबाद ऐं हैदराबाद में रोड रस्ता मनसूब कया विया। डॉक्टर नबी बख्श खान बलोच हिकु अज़ीम उस्ताद हो ऐं पंहिंजी ज़ाती ज़िंदगी में शफ़ीक़ वालिद हो। खेनि 2 घर वारनि मां 5 पुटनि ऐं 3 नियाणियुनि जो औलाद आहे। डॉक्टर बलोच 6 अप्रैल 2011 ते वफ़ात कई ऐं संदन वसियत मूजिब सिंध यूनिवर्सिटी में पंहिंजे उस्ताद मोहतरम अलामा आया काज़ी जी भर में दफ़नायो वियो। सफ़र में वो साथी असांजे मुआसी, असांजे मुआसी, सफ़र में वो साथी तमामु